दोस्तों साथियों, हक़ मौजूद सिंध मौजूद। अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 184 ॾींहं। अॼु 22 अप्रैल 2020 ईस्वी ते हाज़िर आहियां हुसैन सारंग। यादि रहे थी सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं। 9 किताब जो अभ्यास हेठि आहे, उनजो उनवान आहे अंदर मुल अमुल। ही मोहतरम साईं हैदर अली लिगारी साहब जे मज़मून ऐं मक़ालनि ते मुश्तमिल किताब आहे। हीअ किताब मई 1998 ईस्वी में न्यू फील्ड्स पब्लिकेशन 21 हैदराबाद पारां छापियो वियो। हिन किताब खे 15 अप्रैल 2020 ईस्वी ते पढ़णु शुरू कयोसीं। काल्ह खां जेको मज़मून पढ़ूं पिया उहो हिन किताब जे 41 खां 58 सफ़े ताईं आहे ऐं उनजो उनवान आहे सारतर ऐं वजूदियत। कल्ह उनजो पहिरियों हिसो 41 सफ़े खां 46 सफ़े जे अध ताईं पढ़ियो हुयोसीं ऐं अॼु उन 46 अध खां अॻिते पढ़ूं था। असबात ऐं नफ़ी जो संगम जे संगम खे इहो ख़ूबसूरत बेकर बख़्शे अयाज़ वाक़े पंहिंजे सूफ़ी हुजण जो जवाज़ पैदा कयो आहे। तसौफ़ ऐं वहदतुल वजूद जे वजदानी वारदातुनि ऐं वजूदत जे फ़लसफ़े जे मरूफ़ वारदातुनि में काफ़ी मुमासिलत आहे, ख़ासि तौर ते नफ़ी, नेस्ती, विराग, बेगानगी, दहशत ऐं हुरियत, ॾात वग़ैरह जी कैफ़ियतुनि जे शरह में काफ़ी दाख़िली इश्तराक आहे। त मूंखे चाहियो त उन नेस्ती जे वजूदी वारदात ऐं उन जे लवाज़मात खे वजूदी अदब ऐं फ़लसफ़े मारिफत सम्झण जी कोशिशि करियां, पर मूंखे एतिराफ़ आहे त उहो अजीब, अनोखो, दक़ीक़ ऐं मुश्किल मौज़ू आहे जो ॾाढो वसी बि आहे ऐं पेचीदो बि आहे ऐं आऊं बनह सादो ऐं महदूद दिमाग़ आहियां। वजूदी अरबाब नज़र जी दावा आहे त उन्हनि वजूदी वारदातुनि जे अरफ़ान सां इंसानी निजात ऐं आजबे जा क़दुर ऐं तसवर वाबस्ता आहिनि, बल्कि अञा तोड़े दुनिया जी हक़ीक़ी शिनाख़्त उन्हनि वारदातुनि जी मारिफत ई माणे सघे थी। इहो नेस्ती ऐं नफ़ी जो आलमगीर बहरान ई आहे जो वजूद जी वहदत खे टोड़े वरी खेसि नए सिरे जोड़े थो। उहा जोड़ ई अॻे माज़ीअ जी मानाउनि ऐं बरकतुनि खां वधीक माना ख़ैर हुजे थी ऐं फ़िक्र इरादे अमल खे ज़्यादा ख़ूबसूरत बि बनाए थी ऐं खेनि हिक ॿिए सां हमांग थियण में संदन मदद बि करे थी। हैरत आहे त सभिनी मावराई तोड़े अराज़ी फ़िक्री रवियनि में उहा नफ़ी पंहिंजी भरपूर किरदार सां पाण खे मंझराईंदी आई आहे। हता कि तबियात जे उन मशहूरु साइंसी इनकशाफ ताईं जंहिंखे अञा सदी बि न गुज़री आहे, जॾहिं जोहर यानी एटम खे टोड़ण जो हैरत अंगेज़ तजुर्बो कयो वियो ऐं नतीजे में अथाह जोहरी तवानाई जी दरियाफ़्त उहा हैसियत वाज़े कई त उन में ॿियनि जुज़नि जी क़ुवत बनस्बत उहा काटू क़ुवत मनफ़ी बरक़ी क़ुवत इलेक्ट्रॉन ई आहे जा हरकत, फ़आलियत, तब्दीली ऐं तग़युर जी ज़ामिन आहे। बाक़ी ॿियूं मुख्य क़ुवतूं प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन त ख़ामोश ऐं गैर फ़ाल आहिनि। उन मां बहरहाल माज़ी जी अक्सर रवायती मकाती फ़िक्र ऐं फ़लसफ़नि जी उन मुहावरे जी ताईद थिए थी त हक़ीक़त जा 2 रुख़ या पहलू आहिनि, हिकु मुतहरिक ऐं मुतबदिल आहे ऐं ॿियो गैर मुतहरिक ऐं ख़ामोश आहे। उन तनवीयत ऐं क़ुवत वाहिदा जी जंहिं हिकु पहलू खे तवानाई ऐं फ़ाल मञियो वियो उहो ई पहलू मनफ़ी आहे। तामीरी सिफ़त जी भेट में तख़रीबी शिकस्तो रेख़्त जी सिफ़त इहो अवलियत ऐं अहमियत वॾी गुजारत आहे। कहिड़ी न अजीब माजरा आहे त जंहिंखे असीं तामीर चऊं था त उहा ई तख़रीब जा उञाण पाण सां गॾु खयों हले थी। तामीर जो लाज़वाल ज़िद ई आहे जो उनखे माना बख़्शे थो ऐं उहो क़ानून काइनात, हयात ऐं समाज सभ में जारी आहे। अॻिते हली मनफ़ी ऐं मुस्बत सां गॾु मुअतदिल खे बि शामिलु कयो वियो ऐं जीअं मथे ज़िक्र थियो त मादे जी साख़्त जी उहा तनसलियत फ़िरी फ़िक्र ऐं फ़लसफ़े जो बि हिसो बणिजी वई। हाणे त तबियात उन तर्ज़े में घणो अॻिते निकिरी वई आहे। एटम जा लॻभॻि ॿिया ज़िमनी ऐं ज़ेली भाङा मंज़रनामे में शामिलु थी विया आहिनि ऐं मादे खे तवानाई खे मादे जो बदल करार ॾिनो वियो आहे। E = MC2 उन सिलसिले जो हैरत अंगेज़ इनकशाफ आहे।
मादे जी ताज़ा तरीन शरन ऐं इनकशाफ़नि मां लॻे थो त मादो पंहिंजे जोहर यानी सबस्टेंस वारी हैसियत ऐं सिफ़त गवाईंदो पंहिंजी माहियत में नॉन सबस्टेंशियल थींदो थो वञे। बायोज़म त मादे में यानी गैर नामियाती मादे में बि हयात खे मञी चुकी आहे। ऐं मुमकिन आहे त अॻिते जे इसरार जी जुस्तजू मादे ऐं शऊर खे हिक ॿिए जो बदल करार ॾे। बहरहाल उहे मफ़रूज़ आहिनि, मगर मौजूदात में हर शइ हेतिरी सारी कसरत ऐं तनोव जे बावजूदि कीअं हर ॿी शइ सां गॾिजी ऐं ॻंढी पई आहे ऐं वजूद जी यकताई ऐं हिकिड़ाई जी निशान बर आहे। अफ़लातून जो हीअ बार अञा ताईं असां ॿारनि लाइ शरह तलब आहे त ख़ालिस वजूद ऐं अदम बमाना नेस्ती ॿई हिक ई शइ आहिनि त उहा नफ़ी वजूद जे जंहिं में बेकर सां आहे, मादे में, फ़िक्र में ज़ौक़ विजदान में, समाज में, जिते बि आहे ॾाढी कराइती आहे। उन खां सवाइ असबात ला याने आहे इन नफ़ी ऐं नेस्ती जी शरह, उन जी माहियत ऐं किरदार जी अहमियत जा जेतिरा बि तावील हुजनि, चाहे उहे सरमद वारे ला इलाह जो रूप वठनि जंहिंखे औरंगज़ेब जे जलाल जो बख़ बणायो, या लतीफ़ जे नाबूदी नेस्ती नेई अब्द खे आला कयो जो ऐलान हुजनि, या सारतर वारी ख्वारिज सेल्फ जी वराणी हुजनि, मगर वजूद जे इरफान लाइ कारमंद मददगार आहिनि। चाहे उन सां किरकेगार्ड वारो मावराई मज़हबी तासिर ऐं तसवर शामिल हुजे, या हाइडेगर ऐं सारतर वारो लामज़हबी महज़ नफ़्सी वजूदी तसवर। उन जी हिसास नेस्ती नहकर ऐं नफ़ी जो अहम तरीन कारनामो इहो आहे जो उहो जुमूद खे टोड़ण जे इरादे ऐं अज़म खे जनमु ॾिए थो। पोइ उहो जुमूद काइनात में हुजे, समाज में हुजे, या इंसानी मज़ाज में हुजे, उहो इरादो उन जुमूद या हालतुनि जे जीअं जो तीअं हुजण सां स्टेटस को सम्झोतो नथो करे, बल्कि उन सां बग़ावत करे थो। ॿियनि लफ़्ज़नि में, हाल जी मरवज हैसियत ऐं हैत जी नफ़ी करे थो ऐं मुस्तक़बिल जे मुतवक़्क़ो इम्कानात में उनखे तब्दील करे थो। ईअं पंहिंजे इम्कानी सर खे आज़माईंदो, पंहिंजे तख़लीक़ी शौर खे महमेर ॾींदो रहे थो। जीअं मां बयानु कयो आहे, उहा क़ुवत इरादी जंहिं मुतलक़ नटशे चयो त उहा काइनात में दाख़िल करे इंसान उन में तख़लीक़ी तब्दीली आणे सघे थो ऐं काइनात खे पंहिंजी मर्ज़ी ऐं पंहिंजे प्रोग्राम मुताबिक़ हिकिड़ी नई हैत ॾेई सघे थो, उन बाग़ियाना नहकर सां ई मुमकिन थी सघे थी। सारतर पंहिंजे नेस्ती ऐं तसर खे कुझु अहिड़े ई हवाले सां बयानु करे थो। हिन जे हिसाब में इंसान पंहिंजे ख़्वाहिशनि या हसरत डिज़ायर जे बहरान मां हिकु लम्हे लाइ बि आजो नथो थिए। उहो जंहिं हाल में आहे उहो हिनखे क़बूल न आहे। ॿियनि लफ़्ज़नि में, उहो या त क़ाबिल तरमीम आहे या मोरगो ई क़ाबिल तरदीद आहे, ऐं मुस्तक़बिल जे जंहिं इम्कानी बाग़ या मक़ाम जी तामीर ऐं तस्कीर चाहे थो, उहो बि हाल बणिजी वरी नाक़ाबिल क़बूल बणिजी वञे थो। ऐं तामीर ऐं तस्कीर सां गॾोगॾु तरदीद ऐं तक़रीब जो बि उहो तसलसल हिकु लेखे इर्तिक़ाई तसलसल आहे, ॿिए लेखे नेस्ती जो तसलसल आहे। लॻे थो त उहो अहसास नेस्ती ऐं ना आसूदगी, जज़ब व मस्ती जो बदल बि बणिजे थो, ऐं उहो काटू क़ुवत, दर्द, इज़्तिराब, दहशत, सरमस्ती ऐं सरकश जो पेशकीमो ऐं सरचशमो बणिजी ई थियो ऐं कारे जहान में कारसाज़ी गर्श में साज़ी जो सबबु बणिजे थो। वजूदी मुफ़क्किर जन बि वजूदी वारदातुनि जो ज़िक्र कनि था, उन्हनि में नेस्ती नथिंगनेस खे शायदि महवरी हैसियत हासिल आहे, जा कल्ब माहियत लाइ ख़ुदशनासी ऐं ख़ुदागाही लाइ मरकज़ी किरदारु अदा करे थी। क़ुवत इरादे ऐं इंतिख़ाब जहिड़नि अहम वारदातुनि जो वास्तो बि एहसास नेस्ती जी शिदत आहे। जहिड़ो कर इनफ़रादी तौरु इज्तिमाई, तहज़ीबी ऐं तमदनी अवसर उन नेस्तीअ जे एहसास ऐं जज़्बे जे ताबे आहे। हर लहज़े जे बेताबी, बेक़रारी, कुझु न कुझु करे गुज़रणु, बहितर खां बहितर करे ॾेखारणु, मौजूद सां एहतिजाज ऐं बग़ावत, ऐं ला मौजूद जा सभई आदर्शी हुस्न ऐं बरकतूं समेटण जो हिजान, अॻिते निकिरी वञणु,
इम्कानी बुलंदियुनि खे छुहण जो बहरान इहा ई दाख़िलियत आहे जा वजूद जो सत ऐं तत्व आहे। उन में जज़्बे ऐं शऊर, इरादे ऐं अकुल जी तालुकात जी पेचीदगियुनि ऐं तज़ादनि खे जेके रुख ॾिजनि जन बि ज़ाइवनि खां उन्हनि जा तफ़सील तइ कजनि, उहो अलॻि मज़मून आहे। सारतर वटि अना ऐं शऊर जी दुई आहे। हू ईगो ऐं कॉन्शियसनेस में फ़र्क़ु करे थो। ख़ुदी ऐं खुदाई या अना ऐं दुनिया ॿिन्ही जी तश्कील लाइ सारतर शऊर खे ज़िम्मेवारु करार ॾिए थो ऐं उन तजुर्बे खे अज़ियतनाक चवे थो, छो त शऊर अना ऐं दुनिया जी तश्कील जे जंहिं वारदात मां गुज़रे थो उन जे जटा ऐं बका जी का बि ज़मानत हिन वटि कान्हे। उहा हर लहज़े तरमीम ऐं तब्दील जोगी आहे। लिहाज़ा हाण ऐं हींअर जा आहे उहा उन ई लम्हे नाहे बि, छाकाणि त उहा तसली बख़्श नाहे जंहिं केरी उन ते इक्तिफ़ा ई नाहे। A satisfied for itself would not longer bear for itself the for itself that it is a annihilating project toward being which it can never have or be. Introduction, Being and Nothingness, Jean Paul Sartre। आउं वरियो नथी वरां, जीअं वरां तीअं वारियोड़े यार। इंसान खे पंहिंजी हक़ीक़ी हैसियत ठहियो नथी ठहे। सारतर जी हिकु ॿी राय मूजिबि हू पंहिंजी हक़ीक़त खे सदाईं हज़ार हीलनि सां लिकाइण में मसरूफ़ रहंदो आहे। दुनिया आॾो पंहिंजी उहा ई हैसियत पेश कंदो रहंदो आहे जा दुनिया वारा खांसि चाहींदा आहिनि त जीअं हू माण्हू में मक़बूल थिए ऐं उहे हिन मां मुतमइन रहनि ऐं उहा सारी मक़बूलियत हुनजी मस्नूई ऐं जहली किरदारनि ते बदल थिए थी, जंहिं ते दर्जे बदर्जे हू हिरी वञे थो ऐं पंहिंजी सारी शख़्सियत खे मस्नूइयत जे सुपुर्द करे छॾे थो। इहो सॼो कारोबार हू पंहिंजे हक़ीक़ी हस्त खे लिकाए कंदो आहे। हर शख़्स दुनिया में को न को अहिड़ो किरदारु अदा करे थो जेको हुनजे ज़मीर जे ख़िलाफ़ु हूंदो आहे ऐं हू ईअं करण ते मजबूर आहे। इन मजबूरीअ ते उबूर हासिलु करण ई सभ खां वॾी फ़तह आहे। उहा ई चूंड ऐं उहो ई इंतिख़ाब आहे जेको जॾहिं हू करण जे लाइक़ु थी वञे त हिन ते ख़ुदि संदसि अना सेल्फ ऐं गैर अना नॉट सेल्फ ॿिन्ही जा रिश्ता ऐं उन्हनि जी असुलु हक़ीक़त वाज़िह थियणु शुरू थींदी। वॾी ॻाल्हि त सारतर जी राय में उहा चूंड करण जी आज़ादी फ़र्द खे हासिलु बि आहे, मगर आज़ादी जे उन शऊर या विजदान जे इनकशाफ ते फ़र्द घबराइजी बि वञे थो, या ईअं खणी चइजे त हुनखे पंहिंजी इन सिफ़त सलाहियत जे इनकशाफ ते हू एतिरे क़दुरु आज़ादु ऐं ख़ुदिमुख़्तियार आहे। हिकिड़ी हैत दहशत तारी थी वञे जंहिंजा ॿ ई रद अमल हुजनि था, या त हू पंहिंजी उन आज़ादी ऐं ख़ुदिमुख़्तियारी खे इस्तेमालु करे उहो जोखो खणे जेको हुनजो फ़र्ज़ु खेसि खणण लाइ ललकारे थो ऐं हिन हवाले सां उन आज़माइशुनि ऐं क़ुर्बानीनि जे उघराइण खे बि रज़ाकाराना तौरु क़बूलु करे, या उन्हनि खां लवाए हिकिड़ो ॿियो रस्तो ऐं ॿियो रूप इख़्तियार करे पंहिंजे फ़र्ज़ जी ललकार खां लवाए मुनाफ़िक़ी ऐं फ़रेब वारे किरदार जो इंतिख़ाब करे ज़ाती सुख या आसूदगी खे तरजीह ॾिए, जंहिंखे सारतर बदज़मीरी बैड फेथ चवे थो, जंहिंजा केई मज़र आहिनि। जे इंसानु रोज़मर्रा जी ज़िंदगी में ॾिसंदो पसंदो रहंदो आहे, पूरे मुआशरे जा मिड़ई शोबा ऐं उन्हनि जा अक्सर पेशवा ऐं सरगर्म कारकुन उन ई दोगली शख़्सियत जा शिकार रहंदा आहिनि। समाजी, सियासी, अस्करी, तालीमी, सक़ाफ़ती, मज़हबी वग़ैरह ॿिन्ही हैतुनि में माण्हुनि खे उन ई तर्ज़ जी मिलावटी किरदार ऐं ॾिठे मयार ते हिरी वियल पसी सघे थो। अधु सच जो उहो मंज़रनामो दुनिया वारनि ते शाइल आहे ऐं बशर पंहिंजी सीरत जी सॼाई ऐं सचाई खां अञा महरूम आहे। हू सम्झोतनि, मसलतनि, सियासी हिकमत अमलियुनि ऐं ॿियनि अकेचार तकल्फ़ात जी ख़ूबसूरत नालनि पोइतां पंहिंजी मुनाफ़िकी ऐं मकारी खे ढकण ऐं उनखे सिहतमंद रखण जा जवाज़ पैदा कंदो रहियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि त पंहिंजे किरदार जे उन कबाद खे वक़्त ब वक़्तु
अकुल जूं कसोटियूं मया कंदो रहियो आहे। सभिनी वजूदनि तोड़े सूफ़ियुनि अकुल जी इन्हीअ सचाई गार तग़ैर रुख खे निंदियो ऐं रद्द कयो आहे। अलाह ॾाही न थियणु ॾाह जा इहे ज़हरीला रूप ऐं उहे मज़मूम ऐं मोहलक पहलू आहिनि जिन माण्हू जी असलियत खे खां ओझल रखियो आहे। इंसान खे सचो थियणु, सॼो थियणु ऐं निजो थियण लाइ इहो ॾाको तय या अबूर करिणो आहे। उन ई शख़्स खे निर्वाण हासिलु थिए थो ऐं निजात जो सिहतमंद ज़ाइक़ो ज़ौक़ पले पवे थो। अबुल कलाम आज़ाद चयो हो त सचाई लाइ बसि एतिरो काफ़ी आहे त उहा सचाई आहे, पोइ चाहे सारी दुनिया हुननि जी मुखालिफ़ हुजे। साॻी कैफ़ियत जो इंतज़ारु पलाए पायो सच आशी जी लजमरा में मौजूदु आहे। सारतर बि पंहिंजी पूरी क़ौम, सॼी फ्रेंच समाज ऐं पंहिंजे मुल्क जे सियासी तरकीबी हैत जे उन रुख खे रद्द करे अलजज़ार जी तहरीक आज़ादी जे अल-ऐलान ताईद करे उन जी आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार इंतिख़ाब जे वजूदी सिफ़त खे इस्तेमालु कयो। इहो वॾो जोखो हो जेको फ्रांसीसी क़ौम जे फ़र्द जी हैसियत में फ्रांस में रही उहो खणी सघियो थे ऐं पंहिंजी हक़ीक़ी हस्त ऐं सीरत जी सचाई सां निभाए सघियो थे ऐं उन जे नतीजे में मुमकिना मुश्किलातुनि ऐं मुसीबतुनि मां गुज़रण लाइ तयारु रही सघियो। इहो त वॾो दाइरो आहे वजूद जी चङ भलाई जी इज़हार जो। असां बिन नंढनि दाइरनि में पंहिंजे वजूद खे सही सिमत जो ॾस नथा ॾियूं ऐं घबरायूं ऐं लवायूं वञूं, यानी अञा तो मञा कख छिटे रत निकिरे वारी लेवल सतह ते आहियूं। उहो इंतिख़ाब हर लहज़े जो इंतिख़ाब आहे। उहा चूंड ऐं उन सां वाबस्ता तलब हिकु मुसलसिल अमल आहे ऐं उमल नफ़ी ऐं नेस्ती जे इन वसफ़ जे करे ई मुमकिन आहे। लिहाज़ा इंतिख़ाब, चूंड, तश्कील ऐं तामीर नेस्ती जूं ई वसफ़ूं आहिनि। बहरहाल आऊं त पंहिंजे नफ़ी पाण सां खयों पंहिंजे असबाब जे ॻोल्हा भिटकंदो रहियो आहियां जा अञा मुयसर न आहे। हुरियत ज़ात, इंतिख़ाब अमल ऐं इरादे जो हुस्न ऐं सिहत तलाए छा खे था चवनि। साथ सलामत, सन सलामत, हुसैन सारंग घुटकी सिंध। दोस्तों साथियों, हक़ मौजूद, सिंध मौजूद। अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 184 ॾींहं। अॼु 22 अप्रैल 2020 ईस्वी ते हाज़िर आहियां हुसैन सारंग। यादि रहे थी सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं। 9 किताब जेको अभ्यास हेठि आहे उनजो उनवान आहे अंदर मुल अमुल। ही मोहतरम साईं हैदर अली लिगारी साहब जे मज़मून ऐं मक़ालनि ते मुश्तमिल किताब आहे। हीअ किताब मई 1998 ईस्वी में न्यू फील्ड्स पब्लिकेशन 21 हैदराबाद पारां छापियो वियो। हिन किताब खे 15 अप्रैल 2020 ईस्वी ते पढ़णु शुरू कयोसीं। काल्ह खां जेको मज़मून पढ़ूं पिया उहो हिन किताब जे 41 खां 58 सफ़े ताईं आहे ऐं हुनजो उनवान आहे